निकाह मथा निकाह आम थी वियो आहे। उन जे बारे में ॿुधाईंदा। इन जे बारे में छा ॿुधायां? अबा पंब हमा दाग दाग शुद्ध पंबा कुजा तन हमा दाग दाग शुद्ध पंबा कुजा कुजा में हम ते तो सॼो जिस्म दाग दाग थी वियो आहे। केड़िन केड़िन जाइन ते पट्टी ॿधां। नमाज ॾिसूं था नमाज वई, ज़िक्र ॾिसूं ज़िक्र वियो, सम्झे व्याज त व्याज ते लथी पई आहे। ख़बर ना है निकाह तलाकूं ॾिनियूं वरी घर में विहारे वेठो आहे। असां ठहियल आहियूं, सहुरो जे नाराज़ न आहे। मां सहुरे जी नाराज़गी सां छा थींदो? उहा त हराम थी वई। वरी तकड़ में जोश एॾो थी वियो आहे माण्हुनि खे जो बसि तलाकुनि ते तलाकूं, तलाकनि ते तलाक। सॼे वरी चवंदो झट खां पोइ जॾहिं जोश थधो थियुसि अदा वठी अचोसि भला। हाणे त तूं सॼो कमु ख़राबु करे कीअं वठी अचोसि? जे कावड़ में ॾिनमि पोइ वरी ॻोल्हींदो तो अहिड़ा मौलवी जेके हिन खे हलाल करे कूड़ ते ख़ुशी, कूड़ ते ख़ुशी ॿुधी अथवे? हिकिड़ा माण्हू कूड़ ते कढो। हाणे किथे आहे इहो किताब में लिखियलु? हिन किताब में न आहे। फिलण मौलवी चयो न उन कूड़ माना दलील कुझु बि न आहे, पर मौलवी चयो त बसि हलाल थी वई। मौलवी जे चवण सां हलाल थींदी छा? शरीयत जी ॻाल्हि थी वई न बाबा। सम्झे? उहो हमरा हुयो तरावियूं पढ़ाईंदो। पोइ ॻोठ जा टे चौधरी आहे, टे चौधरी आहे ॻोठ जा। हिकिड़े जो नालो मूसा, ॿिए जो नालो ईसा, टे नंढे जो नालो टीटू। कुरान शरीफ में हाफ़िज़ साहब त घड़ी घड़ी मूसा ईसा जा नाला वठे पियो। टीटू कावड़ थी वियो। जंहिं हाफ़िज़ पैसा घणा मां ॾींदो आहियां, नाला वरी मां वरी वॾनि ॿाहिरनि जा वठंदो। अबा मां नहीं ॾिसंदो जी तरावियूं पढ़ न आईंदे साल न हिन साल मां तोखे ख़तमे ते को रुपयो ई ॾींदुसि। हिन हाफ़िज़ ॾिठो भेण सॼे साल जी कमाई त इहा आहे वेंदी हली। चए साईं ईंदो कॾहिं न कॾहिं नालो, पर हाणे जॾहिं अचे त मां पढ़ंदुमि न। वॾी राति में छका कढाए ईसा व मूसा व टीटू कुल्लु मिन सालिहीन। हे निमाज़ में वॾो बंदी पई हस पैसनि जी 100 जा नोट उछली थो वञे निमाज़ में। सम्झे से हाफ़िज़ साहब दर्दी वियो। हाफ़िज़ साहब बि ईअं न चयुसि त निमाज़ ख़राब थी वई तुंहिंजी, छो त पैसा ॾिना थी भली निमाज़ तूं पढ़ी। हाणे इहो टीटू जेको ख़ुशी मल्हाई पैसा विरहाया, इहो हुयो क़ुरान में? दलील हुयो न, पर हुन हणी छॾियो त हिन टपा खाधा। मुंहिंजे मतिलब जी ॻाल्हि निकिरी आहे। सम्झे न? ईअं मौलवियुनि जी ॻाल्हि साईं फिलाणे खे पुट न पिया थियनि, पोइ अली साईं न ॾिना, नबी साईं न ॾिना, पोइ साईं फिलाणे साईं इमाम हुसैन 7 साल में छॾी। अड़े लिखियल छा में आहे? बसि यकी पढ़ंदा अचनि था माण्हू, ॾोहीड़नि में पढ़नि था। बसि इहो दलील आहे। अड़े आहे हुजे त दलील ते टपा ॾे न। इहो टीटू नालो ई कोन्हे अंदरि ते, तूं छा ते टपा ॾे? दलील त कोन्हे। छड़ो तोखे ख़बर पई त बसि आहे त दबदबा। ईअं वीचारा हिकिड़ा हलाल कयूं बीठा आहिनि त सही त हाल हदीस वारनि चयो आहे। अड़े आल हदीस चवे हराम हलाल कीअं थींदो? चरिया त जोश ढरो करो। हुज़ूर जन फरमायो कावड़ न कयो, ख़ासि करे घर वारनि सां लफ़्ज़ जी कावड़ न कयो। थप हणी कढो परवाह न, पर लफ़्ज़ कढी निकिरी वञ। मूंखे नथी वणे निकिरी वञ, तोसां नथो रहणु चाहियां। इन सां तलाक पइजी वई, तलाक बाइन थी वेंदी। अरे वो चवंदो साईं बड़े कावड़ में, अरे कावड़ में भला तलाक त ॾिबी कावड़ में आहे। अरे तंहिंजे करे अबा ये तलाक ग़लति है। ॿिए नंबर में
बे नंबर में निकाह जे मथा निकाह हमरा चे पे मां पढ़ियो थी वयो एकड़े जी निकरी वई हवा नमाज में ते मां नमाज पढ़ी छॾी मौली साहब तूं चवे तो न थींदी कीअं न थींदी मां त पूरी करे वियुसि हो सम्झे पियो त शायदि जेकॾहिं हवा निकिरी वई त को थंभो अॻो अची बीहंदो मां सजदो ई ॾेई न सघंदुसि ईअं त आहे कोन हवा तूं जो चवे थो त बसि मां निकाह कयो थी वियो इहो थी न सघंदो ईअं जीअं हवा निकिरी वञे निमाज़ न थींदी त हिन जी बि हवा निकिरी निमाज़ छा थींदी इहा बेवकूफ़ी आहे इहो हराम आहे निकाह ते निकाह कयईं त ईअं सम्झो त ॾिसण बि हराम खाइण बि हराम वेहण बि हराम मुलाक़ात बि हराम ॿार बि हरामी पोइ बाक़ी छा बचो थो हिनजे करे अहिड़ा अमल न कयो ऐं सोचे सम्झी मामिलो घर में हलायो कावड़ खे ज़ब्त कयो हुज़ूर जन फरमायो घरवारीअ में हा वरी हाणे असां ते फेरियो आहे मौलवी साहिब जेको मौलवी निकाह पढ़ाए उन वीचारे खे ख़बर न हूंदी ख़बर हुजेसि ऐं जाइज़ सम्झे ख़बर हुजेसि ऐं जाइज़ सम्झे त इहो मां सही कमु कयो आहे त पंहिंजो निकाह बि ख़तमु ईमान बि ख़तमु ॿुधो 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 जाइज़ न पियो सम्झे चए पियो 5 रुपया मिलंदा आहे त नाजाइज़ पर मां पढ़ां थो इन जो निकाह न भईंदो ईमान बि न वेंदुसि बाक़ी गुनाहगार आहे वॾो इहो गुनाह अब मसइलो सम्झो छो हो काफ़िर थी वियो छो त हुन हराम खे हलाल सम्झो जेको हलाल खे हराम समझदो वो कुफर आहे अब हिकिड़ो सूअर हराम आहे हुनखे मां चवां त हलाल आहे इहो त कुफर आहे शराब इस्लाम में हलाल आहे हराम आहे हराम सम्झे थो चए थो पाए यार हराम पर मां पियां थो त इहो गुनाहगार आहे हराम तो समझे तो ना पर हराम भी न तो समझे शराब खे हलाल तो समझे त काफिर साल के तलाक पई विस मसलो ई आ तजे करे मौलवी वीचारनि खे ख़बर न हूंदी ईअं तव्हां पैसा उन्हनि खे जाम ॾियो त पोइ उहे छो अहिड़ा कूड़ा निकाह पढ़ंदा तव्हांजो क़सूर आहे तव्हां उन्हनि खे पैसा थोरा ॾियो था पाण कमाए घर में घणो रखो था आलम वीचारा ते कमाइण ते निकिरनि त पोइ क़ुर केरु पढ़ंदो केरु मसइला था कनि उन्हनि जी चेठ करणु तव्हांजे मथां आहे न चेठ तव्हां न कंदो त हो चवंदो मां पंहिंजो कारोबार थो कयां दुकान थो खोलियां दुकान खोलींदो दुनिया त मिलंदसि पर हेॾो दीन जो कमु त लही वेंदुसि इन करे जेको माण्हू जेका शइ कमाए थो उहा ॾे आलिम इल्मु कमायो आहे माण्हुनि खे इल्मु ॾे माण्हुनि माल कमायो आहे त उहे आलमनि खे माल ॾियनि असां लोह ठाहिणु सिखियो आहे उहो लोह माण्हुनि खे लोह ठाहे ॾे असां माण्हुनि पैसा कढाए त उन लोहर खे बि पैसा ॾियनि त इहो उसूल आहे जंहिं जेका शइ सिखी आहे उहो ॾींदो तव्हां आलमनि खे नथा ॾियो तॾहिं तव्हांखे बिदतूं बि हलाल करे ॾींदा आहिनि मौलवी चवंदा आहिनि त्रीजो बि करे निड़ी कौड़ी अथसि 40 ॾींहं मानी जेका आहे न मिठी करे गिलास मिठो पाणीअ जो भरे मखण विझी खंड में 40 ॾींहं मोकिलेसि न त अबे जी निड़ी कौड़ी थी इहो छो ठाहियो अथनि त तूं हुए न ॾींदे मानी मिठी ॾींदे मानी हल बाबा बोली रोज़ साॼो आहे हुनखे ॾे रोज़ मानी त जान छॾे थो जी में बिदतनि को जान छॾाए न त पोइ हेठां बीठो हूंदो चवंदो इहे वहाबी ग़लति आहिनि मां सही थो कयां हुनखे ख़बर आहे जेकॾहिं वहाबियुनि खे सही चवंदो त मुंहिंजी तबाही आहे त तव्हां हुन वीचारे जी मदद कयो त उहो बि बुराईअ खां निकिरी अचे तव्हां असां बि निकिरी वेंदासीं आख़िर